9 बजे खां शाम जो 4 बजे ताईं ॾियारे नवचार जी दॿो हुजे थो। उन असांजे फीमेल टीचर में चवे थो तव्हां सस्पेंड आहियो, ऑफिस में ड्यूटी करियो, कल्ह ताज़ो कल्ह ॾींहुं जेको आहे 24/1/24 ते सिलेक्ट प्रोग्राम धारो में जारियाना अंदाज़ में हिकु फीमेल टीचर असांजी राखिया ज़ुबैर जेका हिन मौजूदु आहे प्रेस कलर ते, उहो ऊची ऊची जंहिंसां डीओ साहिब तमामु बदअख़लाक़ी बेहयाई वारा लफ़्ज़ चई हरासा करे कढी छॾियो ऐं हेड मिस ते फ़ोन करे ज़बानी हुकुम ॾिनो त मिस राफ़िया खे तव्हां रिलीव करे ऑफिस मोकिलियो छो त मूं हुनखे सस्पेंड कयो आहे। ऐं जॾहिं सदर जी हैसियत में अहदा अख़्तियारनि सेक्रेटरी एजुकेशन, मिनिस्टर एजुकेशन ऐं असांजे सियासी माण्हुनि खे बि असांजो मोहतरम साईं रियासत शाह ऐं हाजी अली ग़ज़ाली जेके असांजा MP आहिनि, असांजा मिनिस्टर आहिनि, ऐं उन्हनि खे गुज़ारिश थो करियां त बराए महिरबानी करे हिन माण्हू खे दिमाग़ी तौर ते जो मरीज़ आहे या कंहिं महिल की उस्ताद जे मारी फीमेल टीचर सां जो रवैयो तमामु ख़राबु आहे। हीअ हिकु सां न कई आहे, हीअ असां वटि जो वीडियो आहिनि, हीअ तूं घर में असांजे टीचरनि सां चयो त मूंखे वीडियो ठाहे मोकिलियो, तव्हां कीअं ॾियो थियूं, तव्हां कीअं उथो थियूं। ऐं जॾहिं कल्ह वरी असां ऑफिस में विया आहियूं, असां हुनखे गुज़ारिश कया त साईं नियाणीअ तव्हांजा इहे लफ़्ज़ हिकिड़ी नियाणीअ सां तव्हां ईअं कीअं था ॻाल्हायो, चए थो बसि ईअं वेची में हीअ ॾियण जो तरीक़ो हुनजो मूंखे न वणे, तॾहिं मूं चई छॾियो ऐं बाला ऑफिसर आहियां, हीअ मुंहिंजी समानी डेट आहे, मुंहिंजे सां कमु थी करे हिनखे उस्ताद जी अहमियत ऐं इज़त जी ख़बर ई न आहे। इन लाइ की असां इहे एहतियात नोट पिया करायूं त 3 ॾींहंनि जे अंदरि जेकॾहिं हिन बदमस्त जो खे बदिली न कयो त पोइ असां एहतिजाज जो दाइरो वधाईंदासीं। वॾी महिरबानी। जी उस्ताद। जिंदाबाद। हाँ, आप भी कुछ बोलो। अस्सलाम वालेकुम। मैं शुक्र इन सबकी मशहूर हूँ कि इन लोगों ने मेरा साथ दिया है और एक प्लेटफॉर्म पे आके खड़े हुए हैं और हम आवाज़ होके एक फीमेल टीचर को जो इशू है उसको हाईलाइट किया। वरना अक्सर ऐसा होता है कि जो बातें होती हैं, जो इशूज़ होते हैं, वो टीचर्स अपने ही अंदर बैठ के उसको जब्त कर लेती हैं या तो उस मसले में डीओ के आगे सर झुका लेती हैं या तो फिर उसको पेश करती रहती हैं और दलील में दलील होती रहती है। एक उस्ताद को आपको कोई भी राइट नहीं बनता किसी भी ऑफिसर को कि आप जो है किसी भी फीमेल टीचर हो या मेल टीचर हो, आप एक लर्निंग वाले प्रोसेस में चल रहे हैं, हमें फ्लैग प्रोग्राम की ट्रेनिंग दी जा रही है, वहाँ पे हमें सिखाया जा रहा है ना, एक एजुकेशन के हवाले से तालीमी सरगर्मी चल रही है, उसमें हमारा एक सीखने का अमल जारी था और उस सीखने के अमल जारी में जो लोगों ने डीओ साहब ने जिस तरीके से रवैया अख्तियार किया वो एक मुनासिब रवैया नहीं था, जिसको हम लोग मैं तो बर्दाश्त नहीं कर सकती। मेरे के आगे कोई भी होता तो कोई भी बर्दाश्त नहीं करता। ऑन द स्पॉट जो भी लोग मौजूद थे, जो भी टीचर्स मौजूद थे, उन्होंने उस चीज़ को देखा, उसके ऊपर एक्शन भी लिया और उस चीज़ के ऊपर एक्शन लेते हुए डीओ साहब को ये भी कहा कि ये आपका रवैया दुरुस्त नहीं है। लेकिन उसके बदले में उन्होंने जिस तरीके के अलकाबात और अल्फाजात से जो मुझे नवाजा है उसके तो मैं तहे दिल से मजम्मत करती हूँ और मेरी यही रिक्वेस्ट है कि ये जो डीओ साहब है हमारे निज़ाम थोड़ाई डीओ प्राइमरी, इनको बरतरफ किया जाए या तो इनका ट्रांसफ़र किया जाए। हम इनको एज अ ऑफिसर हमें